अस्सलामुअलैकुम दोस्तों, इन वक्त मदीजे में कोमल बिज के हवाले से कुछ आबादगारनि जा एहतजाज सामूं आयो है। उन हवाले से असां हिते कोमल बिज के डीलर सेठ रज़ा मोहम्मद सां गॾु मौजूदु आहियूं। अचो त उन हवाले सां थोरो हाल अहिवाल वठूं। सेठ तव्हां थोरो महिरबानी करे इहो ॿुधायो त जेको हिन वक़्तु जेका शिकायत आहे उहा सिर्फ़ु कोमल बिज जी आहे, ॿिए कंहिंजे जी न आहे। त कोमल बिज हिते घणा माण्हू हलाइनि था ऐं उहो केतिरे अरसे खां वठी हलाइनि था? साईं घटि में घटि 15-20 साल खां कोमल कंपनी सां कमु कयूं था। 15-20 साल खां हर को अचे थो नाले सां खणे थो, असां कंहिंखे ज़बरदस्ती नथा ॾियूं। हा, नाले सां जेको बि बिज हलियो आहे, मथे जी हुजे, कंदकोट, कशमोर, लाड़काणो, जेके बि इलाइक़ा आहिनि नाले सां बाक़ाइदा हले थो। हा, असां ज़बरदस्ती कंहिंखे न ॾिनो आहे। बाक़ी फुटण में थोरो हूंदो आहे मसइलो, बाक़ी पैदावार में कोई बदल न हूंदो आहे। डीलर हा, डीलर पैदावार को बि बदल न हूंदो, हर को नाले सां खणे थो। भई इहा शइ नाले सां हले थो। 15-20 साल खां असांजो हुन सां कारोबार आहे। सेठ तव्हां इहो ॿुधायो त जेको हाइब्रिड बिज आहे उन जी जेको तव्हां कंहिं बि कस्टमर खे ॾियो था, हारीअ खे, कुड़मीअ खे या ज़मींदार खे, त उन जी छा रिक्वायरमेंट छा हूंदी आहे? माना उनखे फुटे त न फुटे त वञी पाण ॼाणे या कुझु का हूंदी आहे? न न, कुझु बि न हूंदो, का पंहिंजी ग़लती हूंदो आहे, पंहिंजी ग़लती कंदा आहिनि हुन में वरी। उहो ठीकु आहे, माना हिकिड़ो तव्हां को बिज वठी थो वञे, अगरि उन खां नथो थिए त नथो त ज़िमेवारी डीलर जो न आहे। हा, कंपनी में न आहे, ज़िमेवारी हुननि जो न आहे। जेकर फुटो त न फुटो त माना जेका मणकटी ॾिए त न ॾिए त वञी हुन जो? हा, बिल्कुलु हुनजो कमु। पैदावार में कोई डीलर बदल न हूंदो, न कंपनी बदल आहे। हा, मौसम जो दारो मदार आहे। कमु ॾिसो त भला सेठ, माना इहो ॿुधायो त जेको कोमल बिज आहे, जेके माण्हू जेके एहतजाज कंदड़ आहिनि, उहे सिर्फ़ु कोमल बिज जे हवाले सां उन्हनि जी कंप्लेन आहे त हिते जेकॾहिं 2-3 ॼणा हलाइनि था कोमल बिज, जेके माण्हू ॿियनि खां बिजू खणी विया आहिनि, उन्हनि जो को अहिड़ो को मिसाल आहे जंहिंजो को हिते उहो फ़सुलु थियो हुजे ऐं हिननि जो न थियो आहे? मुंहिंजो हाणे घटि में घटि 200-250 ग्राहक आहिनि मुंहिंजा। जेके ग्राहक अचनि था शिकायत कनि था, बाबा सब्र कयो, मौसम जे हिसाब सां थी वेंदो आहे। पचे तयार ते ख़बर त पए, पोइ माण्हू ॻाल्हाए कंपनीअ सां। हाली फ़सुलु आहे कचो, ईअं का ख़बर न पवंदो आहे। थोरो तयार थिए, बाक़ी जेके कनि था छा त हड़ताल वड़ताल कया आहिनि, जेके बि आहिनि हिते आहे। सेठ, ॿ ॻाल्हियूं था कयो न। तव्हां पहिरियां चओ था कंपनीअ असां ॿधल न हूंदा आहियूं, त पोइ उहो सब्र छो कनि? भई बाबा तव्हां चओ न, थियो आहे न थियो आहे, वञी पाण ॼाणे। सभु असांजे त न आया आहिनि इहे माण्हू, असांजे त आया न आहिनि। थिए या न थिए त पहिरियों चयोसीं बाबा पैदावार में कोई बदल न आहे। हा, पैदावार में कोई बि बदल न आहे। कंहिं महिल 40 मण चिरे बि लहे थो, कंहिं महिल 25 बि लहे थो, कंहिं महिल 20 बि लहे थो। उहो ठीकु आहे सेठ, तव्हां हाणे चओ न त जेके 200-250 ग्राहक आहिनि, उहे अची चवनि था कुझु त बाबा असांजो न थियो आहे फ़सुलु सही, त तव्हां चओ त मां उन्हनि खे चवां थो त बाबा हाली सब्र कयो, अञा फ़सुलु पचण में। सब्र जो मक़सदु इहो न आहे। हा, मां ॾे पंहिंजा ग्राहक न आया आहिनि। हा, किथे हिकिड़ा माण्हू ज़ा कनि था त ॿिया बि शुरू थी विया नी। हर को चुप हुयो पंहिंजे जाइ ते। हा, 2 माण्हू नेठ ते ॾिठो त हाणे हर को अचे थो, हूअं चुप हुया। उहो ठीकु आहे सेठ, माना ॻाल्हि इहा आहे त हाणे जेकर कोमल बिज को हिकु ॿ त अहिड़ो हुजे न बाबा, तव्हांजा 250 आहिनि, 2-250 हुनजा ग्राहक हूंदा, 2-250 कोई हिन जा हूंदा, 5-6 माण्हू आहिनि जेके माना इहो बिज हलाइनि था, त कंहिं हिकु ॿिनि जा माण्हू त अचनि नी, अहिड़ा माण्हू जेके बाज़ारि जंहिंजो फ़सुलु थियो हुजे, त पोइ चवंदा बाबा हाणे हिन जी ग़लती हूंदी, हिन जो न थियो आहे। ओवरऑल चवंदा कोमल थियो ई न आहे। त ईअं न आहे, इहो ग़लति था ॿुधाइनि। हा, इहो ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। हाणे सुभाणे 10 माण्हू घुराया, हिननि को चवराए बाबा असांजो फ़सुलु थियो आहे। चवर आहे न, उहो फ़सुलु ॾेखारनि न त उन्हनि जो थियो आहे। फ़सुलु असां चऊं था फ़सुलु कचो आहे, छा ॾिसूं? थोरो माना पचे त ख़बर पए न फ़सुलु कहिड़े पोज़ीशन में बीठो आहे। हा, ईअं हाणे ख़बर न पवंदो आहे। हिन में त असांजो गारंटी न आहे। हा, गारंटी को बि न आहे, थोरो पचे ख़बर त पए नी। अच्छा, हिन वक़्तु माना तव्हां इहो महिरबानी करे वरी ॿीहर बि उन्हनि खे क्लियर कयो त उहा बिज जेको बि वठंदो, थिएसि न थिए, माना जेको पैदावार ॾिएसि न ॾिएसि, तव्हां कंहिं बि हाइब्रिड बिज में ॿधल न आहे। न साईं, हाइब्रिड असां को असांजो वास्तो ई न आहे। बिज वियो त दुकान में असांजो को वास्तो ई न आहे। पैदावार आहे, बिल्कुलु असांजी को गारंटी न आहे। तव्हां हिन वक़्तु हिते कहिड़ा कहिड़ा बिज हलायो था? बिज सां घटि में घटि 22 कंपनी 20 कंपनी मुंहिंजो कमु आहे। हा, एतिरा वैरायटियूं आहिनि। 20-22 कंपनियुनि मां कंहिं बि का बि कंपनी माना ज़िम्मेदार का बि कंपनी न आहे। हा हा, उहो पंहिंजा पैसा एडवांस असांखे वठी पोइ असांखे बिज ॾींदा आहिनि। उधर वारा कंपनी न आहे। हर को एडवांस बुकिंग कराईंदा आहियूं नी,
जनवरी डिसंबर जनवरी खां पोइ बुकिंग पैसा वठंदा आहिनि असांखां, ऐं पंहिंजा पैसा एडवांस वठंदा आहिनि, हुनजो को वास्तो ई न आहे पोइ। हा, डीलर ॼाणे ज़मीदार ॼाणे, हिन में को कंहिंजो गारंटी न आहे। अच्छा भला हे जेके एहतजाज कंदड़ आहिनि इन्हनि मां कुझु ख़बर पई आहे त इन्हनि तव्हां खां ॿिज वरितो ई न आहे, हा वाक़ई इहे सही? न, मुंहिंजा ग्राहक न आहिनि, मां को ॿिज न वरितो आहे, न मां को ॿिज इहे न वरिता आहिनि। जेके बि हाणे भली बिरोई हुजनि, खणी पंवर बिरादरी जा हुजनि, फैसल खां कोन वरिता, फैसल बि असां कोन खयो, 4-5 ग्राहक, बाक़ी आबिद त मुंहिंजो ग्राहक आहे कोन। आबिद मूंखे कल्ह ॿुधायो त चए पर्ची मूंखे फैसल लिखी ॾिनी हुई ऐं मां जेको आहे त ॿिज पोइ सेठ रज़ामंद। न मां ॾिनो आयो आहे, हा, खातो त खुलियल आहे, खाते में हूंदो नालो आहे त मां खां न खयो आहे। अच्छा, पोइ ईअं जेके फैसल खां जेके वठनि था, फैसल वरी तव्हां खां थो वठे त इहो पर्ची माना लिखी ॾींदा आहिनि? लिखी ॾींदो आहे, पर्ची लिखी ॾींदो फैसल, मां खां खणे या ॿिए खां खणे माना पर्ची लिखी ॾींदो आहे। हुनजो भाण जो कारोबार आहे, ईअं भाण जो कारोबार आहे, दवाउनि जो कारोबार आहे, ग़लति कमु हुनजो न आहे, कारोबार थो करे, अहिड़ी ॻाल्हि थोरी आहे। पुठे दफ़े भला कणिक जे हवाले तां बि ख़बर पई त उहो बि तव्हां कंहिंखे भरे बि ॾिनो ईअं? न साईं, न हा, थी सघनि 3-4 साल जी अॻु में आबिद ॻाल्हि करे थो, 2 साल 2 कटा वरितो, ईअं थोरो ई हूंदो आहे। हा, जो मसइलो हुजे त हुन महिल अची वञे त ख़बर त पए, हाणे 2 सालनि वारी ॻाल्हि करे थो, इहे तव्हां जेको मुमकिन न आहे। अच्छा सेठ, तव्हां महिरबानी करे इहो थोरो वज़ाहत करे छॾियो त इहो भला तव्हां जो कारोबारी माण्हू आहियो, हिन वक़्तु तव्हांजो अलाह जो शुक्र आहे, तव्हांजो मदे जी ते कारोबार मदे जो टॉप ते आहे, तव्हांजी हिकिड़ी क्रेडिबिलिटी बि आहे, तव्हांजी हिकिड़ी रेस्पेक्ट बि आहे, इज़त बि आहे, त उन हवाले सां कुझु माण्हू भला तव्हांखे को नुक़सानु पहुचाइणु चाहींदा आहियो कारोबार? न साईं, नुक़सानु छो ॾींदासीं, न न ॿाहिरि आहिनि, सभु असांजा ॿाहिरि आहिनि, पंवर हुजनि बिरोई हुजनि, सभु असां ॿाहिरि आहियूं। हा, शुकुरु कंदा असां ॿ हिते कारोबारी आहियूं, कंहिं कंदा व्याज वठूं, कंहिं कोन मटकी वारो कमु कयूं। हा, भली पंवर हुजनि असां ॿाहिरि आहिनि, बिरोई हुजनि ॿाहिरि आहिनि, अहिड़ी ॻाल्हि कान आहे। जी जी, हा ठीकु आहे सेठ, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां पंहिंजो जेको आहे इहा वॾी ॻाल्हि आहे नाज़रीन, त माना सेठ जो चवणु इहो आहे त हाइब्रिड ॿिज जेको बि हुजे, ऐं दवा में भला बदिल आहिनि? दवा जी कंपनी मल्टीनेशनल असां लेजर पिया आहिनि, इनवाइस पिया आहिनि। हा, असां वटि लेजर आहे, इनवाइस आहे। हा, ग़लति कंपनी सां न उहो ठीकु आहे, पर दवा जेकॾहिं कोई वठी थो वञे अगरि न लॻे आहे, कोई बदल न आहे। हा हा, बाक़ी ग़लति नंबर इनशाला असांजे मदे जी में न आहे, भले केरु बि हुजे, मुस्लमान हुजे, दीवान हुजे, कोई बि न कंदो मदे जी में। उहो त सेठ ठीकु आहे, माना उहो ग़लति आहे अलाए सही आहे, कुड़मीअ खे हारीअ खे ज़मीदार खे त ख़बर न पवंदी न। कंपनी त ग़लति न हूंदो, जेके कंपनी मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि, कंपनी जो सवाल ई पैदा न। ॾिसो सेठ, ॻाल्हि ॿुधो, अर्ज़ु इहो आहे त माना कंपनी जी थैलीअ जे नाले सां डुप्लीकेट माना बि त हले थो न। मदे जी में न आहे, ॿियनि छा जो मां चई न, मुंहिंजो कमु न आहे, पर मदे जी में न आहे। मदे जी 2 नंबरी नथी थी सघे? न थींदी, छाजे करे असां ॾियूं पंहिंजे ज़मीदारनि खे उधर ते, असां हिन ते धोखो, हिन सां धोखो कयूं, पोइ असांखे पैसा मिलंदा काॾो? असां हिन खे अहिड़ो शहर ॾियूं असांजो इज़त ते पैदावार वधीक खणनि, असांजे नियत में ईअं आहे, ज़मीदार वधीक पैदावार खणे, हिन में इज़त आहे। तव्हां पंहिंजी त ॻाल्हि को सभिनी जी ज़िमेदारी कीअं था? जेके 4-5 डीलर आहिनि, वधीक हाणे सवाल आहे त हुन सां असांजो कमु न, 4-5 डीलर आहिनि, 4-5 डीलर कमु कंदा मदे जी में, इहे इनशाला हिते ग़लति शइ न लाहींदा। हा, मक़सदु इहो थियो त जेका दवा आहे ॿिज जे हवाले सां त तव्हां क्लियर कयो, पर जेका दवा आहे ज़रई दवा, उन जे हवाले सां बि उनखे दवा असरु करे न करे, सही त ग़लति वञी पाण ॼाणे, बिल्कुलु को गारंटी न आहे। हा, को गारंटी, हेकड़ वारो दवा 5 जरिबनि ते इस्तेमालु करे काॾो फ़ाइदो ॾींदसि, पोइ वरी चवंदा दवा ख़राबु थी वियो। उहो त जेको तव्हां ॿुधाईंदव त उन हिसाब सां अहिड़ा माण्हू आहिनि, बचत बि कंदा आहिनि, हेकड़ ते तेली आहे, ॿियनि 2 एकड़नि ते फ़ाइदो एॾो न कंदो नी भाउ। जी जी, हा ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी सेठ, तव्हां असांखे क़ीमती घणियूं ॾिनियूं। मां सम्झां थो त जेके असांजा आस पास जा आबादगार आहिनि, कुड़मी आहिनि, हारी नारी आहिनि, सभिनी जे साम्हूं वज़ाहत अची वई हूंदी, तव्हांजे करे ॿियनि डीलरनि जो बि भलो थी वियो, त उन्हनि सां बि माण्हू न उलझंदा लॻे थो। अहिड़ी ॻाल्हि थोरी आहे, पर सभु असांजा ॿाहिरि आहिनि बाबा, असांजो पैदावार वधीक आहे, हिन में असांजो इज़त आहे मदे जी वारनि जो, अहिड़ी ॻाल्हि थोरी आहे। 20 साल खां हिन सां असांजो कारोबार आहे, वयल कंपनी न आहे, थी सघे इंसानु आहे ग़लती थी वेंदो आहे, हा, बाक़ी वयल कंपनी 20 साल खां कारोबार आहे हिन सां, जेको बि बिज हले वञे मदे जे नाले सां हलियो आहे, कंहिंखे असां हिकु थैली बि न ॾिनो आहे पाण, जेको ज़मीदार पाण आयो आहे हीअ शइ ॾिबो आहे, हीअ शइ खणो, बाक़ी असां कंहिंखे ज़बरदस्ती न ॾिनो आहे। हा, बाक़ी बिज में इनशाला जेके बिज हलिया आहिनि सभु मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि, ग़लति कंपनी हिकु बि न आहे इनशाला असांजो। हा, बाक़ी इल्ज़ाम हणंदा त अलाह साईं हिदायत ॾींदो हिननि खे। हा।